जय झूलेलाल दोस्तों, राधे राधे। मां प्रिया वछाणी मुंबई खां। मूंखे तव्हां सभिनी खे ॿुधाईंदे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त तव्हांजे पंहिंजे शहर मथुरा में मंगल जे ॾींहं ते थी रहियो आहे अखिल भारतीय सिंधी कवि सम्मेलन। जी हाँ दोस्तों, उत्तर प्रदेश सिंधी अकेडमी ऐं पूज्य जनरल सिंधी पंचायत मथुरा जे गॾियल सहकार सां तव्हांजे शहर में थी रहियो आहे अखिल भारतीय सिंधी कवि सम्मेलन, जंहिंमें न रुगो मां प्रिया वछाणी मुंबई खां, पर श्री कैलाश आदाब रायपुर छत्तीसगढ़ खां, श्री नारी लछवाणी भोपाल मध्य प्रदेश खां, श्री कन्हैयो शिवाणी भोपाल मध्य प्रदेश खां, श्री मंथन बच्चाणी मुंबई खां, श्रीमती पूजा रावलाणी उरई खां, श्रीमती चंद्रा खत्री मथुरा खां, श्री विवेक अमलानी अयोध्या खां, श्री कुणाल चावला आगरा खां। असां सभु अची रहिया आहियूं तव्हांखे सिंधी गीत गज़लुनि जो मौज माणण लाइ, तव्हांखे सिंधी साहित्य सां वाक़िफ़ कराइण लाइ, इहो ॿुधाइण लाइ कि ॾिसो असांजो सिंधी साहित्य बि केतिरो न शाहूकार आहे। सो विसारजो न, ज़रूरु अचिजो 27 मई 2025 मंगल जे ॾींहं ते तव्हांजे पंहिंजे शहर मथुरा में मिलूं था। जय झूलेलाल, राधे राधे। शुभ ॾींहं जूं वाधायूं, ख़ुशबू बणिजी छायूं। शुभ ॾींहं जूं वाधायूं, ख़ुशियूं सभु अॼु आयूं। शुभ ॾींहं जूं वाधायूं। मन मंदिर में जोत बरी, रोशन थी अॼु राह वरी। मन मंदिर में जोत बरी, रोशन थी अॼु राह वरी। भाग भला था भायूं, भाग भला था भायूं। शुभ ॾींहं जूं वाधायूं, ख़ुशबू बणिजी छायूं। शुभ ॾींहं जूं वाधायूं।